अस्सलाम वालेकुम मरज़ायत हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा जीअं त पहिरियों चैप्टर हले पियो ह्यूमन फिजियोलॉजी जो। ह्यूमन फिजियोलॉजी में पाण ब्लड सेल्स पढ़ियासीं, ह्यूमन ब्लड पढ़ीसीं, वेस्कुलर सिस्टम पढ़ियोसीं, लिम्फेथेटिक सिस्टम पढ़ियोसीं। अॼु जेको पंहिंजो टॉपिक आहे उहो आहे ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम। हाणे ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम खे तव्हां खणी ईअं सम्झो त बाबा ॾिसो, हिन रुए ज़मीन ते जेको आहे सो हज़ारे क़िस्मनि जा एनिमल आहिनि, हज़ारे क़िस्मनि जा ॿूटा आहिनि, ठीकु आहे। ऐं इहे ॿूटा एनिमल जेके आहिनि सो अलॻि अलॻि फंक्शन्स परफॉर्म कनि था, ठीकु आहे। हाणे इन्हनि फंक्शन्स खे परफॉर्म करण लाइ लाज़मी आहे त इन जी जेकी इंफॉर्मेशन इन जे मुख़्तलिफ़ पार्ट्स में इंफॉर्मेशन जेकी पास थिए थी उन थियणु लाज़मी आहे, उहा थींदी त एक्टिविटी थींदी। हाणे पाण एग्ज़ाम्पल वठूं था इंसान जो। हाणे इंसान आहे का पैनिक जी सिचुएशन आहे, हुनखे उतां भॼणो आहे, ठीकु आहे। हुन जो दिमाग़ हुनखे इंस्ट्रक्शन ॾिए थो त बाबा हाणे सिचुएशन ख़राबु थी वई आहे, हितां तोखे निकिरणो आहे। हाणे निकिरण लाइ उहा शइ टंगुनि ते कीअं पुॼे इंफॉर्मेशन, ठीकु आहे। हाणे उहा इंफॉर्मेशन पास थींदी टंगुनि ते, लेग्स ते, त लेग्स भॼंदियूं। त उन्हनि खे पास थियणु लाज़मी हूंदो आहे। इहे इसेंशियल हूंदी आहे ह्यूमन कोऑर्डिनेशन, छो त इन में इंफॉर्मेशन जेकी आहे उहा पास थींदी आहे डिफरेंट पार्ट्स ऑफ दी बॉडी, त एक्टिविटी जेकी आहे उहा कोऑर्डिनेटेड थिए। अचे थी ॻाल्हि सम्झ में? त ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम इहो आहे त असांजो दिमाग़ असांजे मुख़्तलिफ़ बॉडी जे हिसनि खे, आर्गन्स खे जेकी इंस्ट्रक्शन ॾिए थो, ठीकु आहे, उहा इंफॉर्मेशन कीअं थी पास थिए असांजी बॉडी खे, अॼु पाण खे उहो पढ़णो आहे, ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम। हाणे इंफॉर्मेशन ट्रांसफ़र करण जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकु त नर्व जे थ्रू थींदी आहे, ॿी हार्मोन्स जे थ्रू थींदी आहे। हाणे नर्व जेके आहिनि उहे छा थियूं कनि सॉरी नर्व जेके आहिनि ट्रांसमिट कनि थी इंफॉर्मेशन इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सिस। त इलेक्ट्रिकल इम्पल्सिस जे फॉर्म में नर्व जेके आहिनि सो इंफॉर्मेशन खे ट्रांसफ़र कंदियूं, ठीकु आहे। ॿियो हार्मोन्स आहिनि। हाणे हार्मोन्स छा आहे, इहे केमिकल मैसेंजर हूंदा आहिनि जंहिंखे पाण हार्मोन्स चऊं था। इहे असांजे ब्लड जे अंदरि ट्रेवल कंदा आहिनि। इन ॿिनि शइ जे थ्रू जेको आहे सो ह्यूमन बॉडी जी कोऑर्डिनेशन थींदी आहे या इंफॉर्मेशन जेको आहे सो पास थींदी आहे, ठीकु आहे। हाणे मेमल, हे सिर्फ़ु तव्हांखे ओवरव्यू ॾियां थो सम्झाइण लाइ, बाक़ी हिन खे पाण वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां कंदासीं, जेके हिन मां मेन MCQs हूंदासीं उहा पाण कढंदासीं। हे सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी सम्झाइण लाइ शइ चई थी वञे त बाबा ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम छा आहे, ॿिनि क़िस्मनि सां जेको आहे इंफॉर्मेशन पास थींदी आहे। हाणे मेमलियन जेको नर्वस सिस्टम आहे, ठीकु आहे। हाणे मेमलियन नर्वस सिस्टम जेको आहे इहो छाजो ठहियलु हूंदो आहे, हिकु त हिन में दिमाग़ ईंदो आहे, ॿियो हिन में ईंदो आहे स्पाइनल कॉर्ड, ठीकु आहे। हाणे इहे ॿई ठही मिली करे छा था ठाहिनि, सेंट्रल नर्वस सिस्टम। मेमलियन माना इंसानु सम्झो तव्हां, उनजे अंदरि जेको नर्वस सिस्टम आहे, ठीकु आहे, उहो नर्वस सिस्टम उनजो ॿिनि शयुनि जो ठहियलु हूंदो आहे। हिकु ब्रेन हूंदो आहे, हुन में ॿियो स्पाइनल कॉर्ड हूंदो आहे। ऐं इहो मिली करे छा था ठाहिनि, CNS, जंहिंखे पाण सेंट्रल नर्वस सिस्टम बि चऊं था। हीउ पुछंदो आहे त बाबा CNS जो फुल फॉर्म छा आहे, ठीकु आहे, नंढनि टेस्टनि में, वॾनि में न। सेंट्रल नर्वस सिस्टम, ठीकु आहे। ॿियो हूंदो आहे कार्नियल या स्पाइनल नर्व्स, ठीकु आहे, जंहिंखे पाण पेरीफेरियल नर्वस सिस्टम बि चवंदा आहियूं। हिकु CNS हूंदो आहे, ॿियो PNS हूंदो आहे, ठीकु आहे। ठीकु आहे। हे ॿ सिस्टम हूंदा आहिनि जंहिंजे थ्रू असांजी बॉडी में जेको आहे सो इंफॉर्मेशन पास थिए थी, हिकु CNS, ॿियो PNS, ठीकु आहे। हाणे नर्व सिस्टम जेको असांजी बॉडी में आहे, इहो छा थो करे, डिसीशन मेकिंग करे थो, ठीकु आहे। डिसीशन बॉडी खे परफॉर्म करण लाइ मोकिले थो त बाबा तव्हांखे हीअ शइ करणी आहे, ऑर्डर ॾिए थो, ठीकु आहे। ऐं कम्युनिकेशन सेंटर बि आहे, इहो कम्युनिकेट करे थो मुख़्तलिफ़ बॉडी जे आर्गन जे। हाणे तव्हां हिनखे आसान सिंधी में ईअं सम्झो त हाणे ॾिसो, तव्हां बाहि जे क़रीब वञो था, ठीकु आहे। त इंसानु जॾहिं बि का बाहि वारी शइ आहे या का हार्ड शइ आहे, जेकी तपशा शइ, जॾहिं बि हुनखे हथु हणंदो आहे त हिकदमि पुट थींदो आहे। त इन ॾिसो न, बॉडी केतिरी स्पीड सां कोऑर्डिनेट करे थी। तव्हांजे दिमाग़ खे मैसेज विधो न बाबा हीअ जेको आहे सो ख़तरनाक शइ आहे, हीअ हिन सां हथु सड़ी सघे थो, तव्हां हिकदमि हथ खे जेको आहे सो ट्रांसफर थी इंफॉर्मेशन त हितां हथु परे थी वञे, त दिमाग़ तव्हांखे हिकदमि ॿुधायो त बाबा इहो हथु हितां परे थी वञे, त इहा कोऑर्डिनेट थी। त इन्हनि सॉरी, मुंहिंजी तबियत ख़राबु आहे। इन्हनि जी जेको आहे सो इहा जेकी इंफॉर्मेशन पास थिए थी, इहा ॿिनि शयुनि जे करे थ्रू थिए थी।
हिकिड़ी नर्व जे थ्रू थिए थी, ॿियो केमिकल जेके हार्मोन्स उन जे थ्रू थिए थी। हाणे इंसान जे अंदरि जेकी थिए थी उन में ॿ शयूं, हिकु CNS आहे, ठीकु आहे, जेकी इंसान जो दिमाग़ ऐं स्पाइनल कॉर्ड जी ठहियलु हूंदी आहे। ॿी आहे कार्नियल या स्पाइनल नर्व, जंहिंखे पाण पेरीफेरियल नर्वस सिस्टम चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे कार्नियल जेके नर्व्स हूंदियूं आहिनि इहे ब्रेन सां अटैच हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, ऐं स्पाइनल नर्व सां इहे पाण में, स्पाइनल कॉर्ड में इहे स्पाइनल नर्व सां अटैच हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। इहो नर्व सिस्टम छा थो करे, असांजी बॉडी जे डिसीजन एंड कम्युनिकेशन सेंटर। त असांजो इहो CNS जेको आहे उहो डिसीजन बि वठे थो, कम्युनिकेट बि करे थो थ्रू आउट बॉडी। त हाणे पाण CNS ऐं PNS खे अलॻि अलॻि करे पढ़ंदासीं, ठीकु आहे। हिन में को MCQs न आहे निकिरंदो हिन महिल, त इन करे हिन में का शइ लिखण जी ज़रूरत न हुई। ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम जेको आहे सभिनी शयुनि जे थ्रू थींदो आहे, हिकु हूंदो CNS, ॿियो हूंदो आहे PNS। अॼु पाण CNS खे जेको आहे सो थोरो डिटेल में कंदासीं। आई होप त हिन महिल तव्हांखे शयूं सम्झ में अची वेंदियूं। हाणे CNS छा आहे? CNS माना सेंट्रल नर्वस सिस्टम ही, ठीकु आहे। हाणे CNS जेको आहे इहो प्रोसेसिंग सेंटर फॉर दी नर्वस सिस्टम आहे। त इहो प्रोसेसिंग सेंटर आहे, जीअं कंप्यूटर में तव्हां ॾिसो प्रोसेसिंग थींदी आहे, ठीकु आहे। त दिमाग़ जी असांजी जेकी प्रोसेस थींदी आहे, असांजी बॉडी में जेको सिग्नल ॾींदो आहे उहो CNS जे थ्रू ॾींदो आहे, ठीकु आहे। इहो रिसीव कंदो आहे इंफॉर्मेशन खे, ठीकु आहे, ऐं सेंड कंदो आहे इंफॉर्मेशन पेरीफेरियल सिस्टम खे। पेरीफेरियल सिस्टम मतिलबु जेके ॿिया बॉडी जा आर्गन आहिनि, दिमाग़, ब्रेन ऐं स्पाइनल कॉर्ड खे कढी करे ॿिया जेके बॉडी जा आर्गन आहिनि उनखे इहो इंफॉर्मेशन सेंड कंदो आहे। हाणे हिन जो फंक्शन छा आहे? इट रिसीव इंफॉर्मेशन, ठीकु आहे, फ्रॉम बॉडी, ठीकु आहे। त इहो रिसीव कंदो आहे इंफॉर्मेशन बॉडी जी, बॉडी खां, एंड सेंड्स डेट इन्फो टू PNS, ठीकु आहे। त हीअ जेको आहे सो इंफॉर्मेशन खे रिसीव कंदो आहे न दिमाग़ खां, सॉरी ब्रेन खां रिसीव कंदो आहे, ठीकु आहे। ऐं जेको पेरीफेरियल सिस्टम आहे असांजो, ठीकु आहे, उनखे उन ॾे हिनखे मोकिलींदो आहे, ठीकु आहे। हाणे इन में ॿई ब्रेन ऐं स्पाइनल कॉर्ड जेके इहे प्रोटेक्टेड हूंदियूं लेयर सां, जंहिंखे पाण कनेक्टिव टिश्यूज़ बि चवंदा आहियूं, ठीकु आहे, जंहिंखे मेनिंगिस बि चयो वेंदो आहे। हाणे अचूं था पाण ब्रेन ते। हाणे हिन खे थोरो वरी पाण खे रिव्यू वठूं था, बाबा ह्यूमन कोऑर्डिनेशन सिस्टम छा आहे। त इंसान जेको कोऑर्डिनेट करे थो थ्रू बॉडी, इन में ॿिनि शयुनि जे थ्रू इंफॉर्मेशन ट्रांसफर थींदी आहे। हिकु हूंदो आहे CNS, ॿियो हूंदो आहे PNS। पाण CNS खे पढ़ंदो आहे। CNS में जेकी मेन शइ आहे उहा कहिड़ी आहे? ब्रेन एंड स्पाइनल कॉर्ड। हाणे ब्रेन छा आहे इंसान जो जेको ब्रेन आहे, दिमाग़ आहे जेको, ऐं दिमाग़ जेको आहे इंसान जो, इहो घणनि हिस्सनि में विरहियल आहे। इहो टे जेके आहिनि सो मेजर पार्ट्स आहिनि ब्रेन जा। ही MCQ अची सघे थो, पुछंदो आहे त घणा मेजर पार्ट्स आहिनि ब्रेन जा? 3 मेजर पार्ट्स, ठीकु आहे। त ब्रेन जा जेको आहे सो 3 मेजर पार्ट्स आहिनि, ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि? नंबर 1 फोर ब्रेन, ठीकु आहे। नंबर 2 मिड ब्रेन, ठीकु आहे। नंबर 3 हैंड ब्रेन, सही आहे। त ही 3 जेके आहिनि सो मेन इम्पोर्टेंट पार्ट्स आहिनि छाजा? ब्रेन जा, ठीकु आहे। हाणे फोर ब्रेन जेको अचे थो नंबर 1, इनखे पाण ॾिसंदासीं त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। फोर ब्रेन चइबो आहे ॿाहिरियों जेको पार्ट आहे, हीअ तव्हां लेट सपोज दिमाग़ आहे न पूरो, ठीकु आहे। हीअ जेको ॿाहिरियों पार्ट आहे, ॿाहिरियों हीअ वारो, इहो फोर ब्रेन हूंदो आहे, सफ़ा ॿाहिरियों पार्ट, ठीकु आहे। हाणे फोर ब्रेन जेको आहे सो हुनजे अंदरि सेरिबेरियम अचे थो, थैलेमस अचे थो, एंड हाइपोथैलेमस अचे थो। सेरिबेरियम, ही इम्पोर्टेंट शइ अथव, थैलेमस एंड हाइपोथैलेमस, ठीकु आहे। त उहो पुछंदो आहे त बाबा सेरिबेरियम छांजो हिसो आहे? त सेरिबेरियम फोर ब्रेन में अचे थो। फोर ब्रेन जा कहिड़ा कहिड़ा पार्ट्स आहिनि? सेरिबेरियम आहे, थैलेमस आहे, एंड हाइपोथैलेमस आहे, ठीकु आहे। मिड ब्रेन में कहिड़ी कहिड़ियूं शयूं आहिनि?
हे सिर्फ़ु MCQ जे पॉइंट ऑफ व्यू सां, हूअं हालांकि ही इलाही वसी टॉपिक आहे, हिनखे सम्झण लाइ तव्हांखे तक़रीबन 2 खां 3 घंटा खपनि हिनखे तफ़सील सां सम्झण लाइ, पर हिनखे पाण वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां कयूं था, इन करे हिन मां सिर्फ़ु पाण MCQs कढंदासीं। सही आहे। त मिड ब्रेन जेको आहे उहो टेक्टम, ठीकु आहे, ऐं ॿियो टेग्नेटम, टेगमेंटम, हिन जा 2 पार्ट्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, टेक्टम एंड टेगमेंटम। उन खां पोइ अचे थो मिड हेड ब्रेन नंबर 3, ठीकु आहे। हिंड ब्रेन जेको आहे इन जे अंदरि जेकी शइ अचे थी उहा अचे थी सेरिब्यूलियम, ठीकु आहे, पॉन्स एंड मेडुला। ठीकु आहे। त ब्रेन जा 3 मेन पार्ट्स आहिनि, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन। फोर ब्रेन जे अंदरि अचे थो सेरिब्यूलियम, थैलेमस, हाइपोथैलेमस। मिड ब्रेन जे अंदरि अचे थो टेक्टम एंड मैग्नेटम। उन खां पोइ हिंड ब्रेन आहे, हिंड ब्रेन जे अंदरि अचे थो सेरिब्यूलियम, पॉन्स एंड मेडुला। ठीकु आहे। हाणे मिड ब्रेन में पॉन्स मेडुला इनखे पाण ब्रेन स्टीम बि चयो वेंदो आहे। सही आहे, इहो बि कॾहिं कॾहिं पुछंदो आहे। हाणे हिननि खे पाण आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु करे पढ़ूं था त बाबा फोर ब्रेन में सेरिब्यूलम जो कहिड़ो फंक्शन आहे, थैलेमस जो कहिड़ो आहे, हाइपोथैलेमस जो कहिड़ो आहे। ठीकु आहे। ऐं नंबर 1 ते अचे थो दी सेरिब्यूलम। हाणे सेरिब्यूलम जो कहिड़ो फंक्शन आहे। हाणे सेरिब्यूलम जेको आहे या हिनखे पाण कॉर्टेक्स बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, उहो इहो बि पुछंदो आहे, कॉर्टेक्स साॻी शइ आहे। ठीकु आहे, इहो लार्जेस्ट पार्ट ऑफ ह्यूमन ब्रेन आहे, नंबर 1 शइ। इंसान जो जेको ब्रेन आहे उनजो लार्जेस्ट पार्ट कहिड़ो आहे, सेरिब्यूलम आहे। ठीकु आहे। हाणे इहो ब्रेन जे जेके हायर फंक्शन्स हूंदा आहिनि या थाट्स हूंदा आहिनि या एक्शन्स खे परफॉर्म कंदो आहे। वॾा जेके एक्शन इंसान वठंदो आहे ज़िंदगी में, ठीकु आहे, उहे या जेके फंक्शन कंदो आहे उहे, ठीकु आहे, या जेके हुनजा थाट्स हूंदा आहिनि उनखे ई परफॉर्म कंदो आहे। सही आहे। सेरिब्यूलम जेको कॉर्टेक्स आहे इहो डिवाइडेड हूंदो आहे फर्दर 4 लोब्स में। ठीकु आहे, ही हिन जो इम्पोर्टेंट शइ अथव। वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां, ठीकु आहे, 4 लोब्स। ठीकु आहे, नंबर 1 फ्रंटल लोब, ठीकु आहे, नंबर 2 पेरिटियल लोब, पेरिटल लोब, नंबर 3 ओसिपिटल लोब, ठीक है, नंबर 4 टेम्पोरल लोब। याद रखना अथव लोब्स तव्हांखे, छो त हिन मां जेको आहे उहो अक्सर MCQs कढंदो आहे। ठीकु आहे। त सेरिब्यूलम जेको आहे असांजो लार्जेस्ट पार्ट ऑफ ह्यूमन ब्रेन आहे। ठीकु आहे, इन परफॉर्म छा थो करे, हायर एक्शन एंड थाट्स खे परफॉर्म करे थो। ठीकु आहे, इहो फर्दर 4 लोब्स में डिवाइड आहे। कहिड़ा कहिड़ा लोब्स चयो, सेक्शंस चयो, सेक्शंस लोब्स हिकु ॻाल्हि आहे, 4 सेक्शंस में डिवाइड आहे। ठीकु आहे, हीअ जेको ॿाहिरियों पार्ट हूंदो आहे न दिमाग़ जो मां ॿुधायोमांव, ही जेको ही बिल्कुलु रिंकल वारी कार हूंदो आहे हीअं। हाँ, इहो चेन पार्ट्स में डिवाइड आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि 4 पार्ट्स, फ्रंटल लोब आहे जेको ॿाहिरियों वेरो आहे, उन खां पोइ पेरिटियल लोब आहे, उन खां पोइ ओसिपिटल लोब आहे एंड टेम्पोरल लोब आहे। ठीकु आहे। हाणे फ्रंटल लोब जो छा फंक्शन आहे, पाण जेकॾहिं फ्रंटल लोब खे वठूं त हाणे फ्रंटल लोब छा आहे, एसोसिएटेड आहे विथ रीज़निंग। जेकी बि इंसान जे अंदरि रीज़निंग आहे, अक़ल वारी ॻाल्हि आहे, रीज़न अक़ल खे चइबो अथव। ठीकु आहे, रीज़निंग, प्लैनिंग पाण कयूं था मुख़्तलिफ़ शयुनि लाइ। ठीकु आहे, फ्यूचर प्लैनिंग आहे, या पाण किथे स्पीच ॾियूं था उहा, ठीकु आहे, या मूवमेंट आहे असांजी बॉडी जी, या इमोशन्स आहिनि। ठीकु आहे, या प्रॉब्लम सॉल्विंग असां कयूं था कंहिं बि शइ जी, को बि असांखे प्रॉब्लम अची वियो आहे उनजो पाण हल था कढूं।
ठीकु आहे। इहे पाण किथे परफॉर्म कहिड़ी शइ परफॉर्म करे थी, फ्रंटल लोब दिमाग़ जो इन शयुनि खे परफॉर्म करे थो, इन शयुनि सां एसोसिएटेड आहे। ठीकु आहे। पेरिटेल लोब खे जेकॾहिं पाण ॾिसूं, हाणे पेरिटल लोब छा थो करे, हाणे पेरिटल लोब जेको आहे सो इहो एसोसिएटेड आहे विथ मूवमेंट, ओरिएंटेशन, रिकग्निशन, परसेप्शन ऑफ स्टिमुलाई। ठीकु आहे। ॿियूं शयूं त हिते पाण मथे पढ़ी आया आहियूं, पर हिन में जेकी डिफरेंट शइ अचे थी उहा ओरिएंटेशन आहे। ठीकु आहे। रिकग्निशन आहे, सुञाणींदो आहे माण्हुनि खे, तव्हां जेको माण्हू खे सुञाणींदो आहे या ॿियनि शयुनि जी रिकग्निशन कंदा, उहो छाजे करे कंदा आहियो, पेरिटल लोब जे करे। जेकॾहिं उन में का डिसऑर्डर अची वञे त तव्हांखे माण्हुनि जी सुञाणप निकिरी वेंदी आहे, मतिलबु तव्हां माण्हुनि खे नथा सुञाणे सघो, मेमोराइज़ नथा करे सघो। ठीकु आहे। ओसिपिटल लोब आहे, इहो विजुअल प्रोसेसिंग खां हूंदो आहे। हाणे विजुअल प्रोसेसिंग छा आहे, नालो लिखी वठूं सिर्फ़ु, जेकी शइ तव्हां ॾिसो था, विजुअल माना जेकी बि शइ तव्हांखे नज़र अचे थी। ठीकु आहे। तव्हांजी दिमाग़ उनजी शेप ठाहे थो। तव्हां लेट सपोज तव्हांजे साम्हूं मोबाइल पई आहे, किताब पियो आहे, त किताब कहिड़े कलर जो आहे, कीअं हुन शेप आहे, इहो सॼो तव्हांजे दिमाग़ में छा थ्रू ठहे थो, ओसिपिटल लोब जे थ्रू थिए थो। ठीकु आहे। विजुअल प्रोसेसिंग कंदो आहे ओसिपिटल लोब। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो टेम्पोरल लोब। हाणे टेम्पोरल लोब छा सां आहे, परसेप्शन सां। ठीकु आहे। तव्हांजी जेकी परसेप्शन ठहे थी मुख़्तलिफ़ शयुनि लाइ, तव्हां सोचो था त बाबा हीअ शइ कीअं आहे। ठीकु आहे। तव्हांजी मुख़्तलिफ़ सियासतदान लाइ अलॻि परसेप्शन आहे, तव्हांजी मुख़्तलिफ़ जेके ज़िंदगी में माण्हू उन्हनि लाइ अलॻि परसेप्शन आहे। ठीकु आहे। उहा छाजे थ्रू थिए थी, या तव्हां मेमोराइज़ कयो था शयुनि खे। ठीकु आहे। या स्पीच ॾियो था, इन में बि स्पीच जो फंक्शन अचे थो, उहो टेम्पोरल लोब जे करे थिए थो। हिनजी मेन शइ उहा आहे परसेप्शन, मेमोरी एंड स्पीच। सही आहे। त हीअ तव्हांजी ॻाल्हि सम्झ अची वई। हिन खे पाण थोरो हिकिड़ी वञूं था, बाबा जेकी ह्यूमन कोऑर्डिनेशन थिए थी असांजी बॉडी खे दिमाग़ जे थ्रू सिग्नल वञे था, इंफॉर्मेशन वञे थी। ठीकु आहे। उनजी बेसिकली स्टडी आहे। उहा इंफॉर्मेशन ॿिनि सिस्टम जे थ्रू वेंदी आहे। हिकु सेंट्रल नर्वस सिस्टम आहे जंहिंजे अंदरि स्पाइनल कॉर्ड एंड ब्रेन अचे थो, ॿियो आहे PNS, पेरीफेरियल नर्वस सिस्टम। ठीकु आहे। हाणे CNS छा थो करे, रिसीव करे थो इंफॉर्मेशन, छा को ब्रेन खां सेंड करे थो PNS, जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾे, जेके स्पाइनल कॉर्ड ऐं ब्रेन खां अलावा आहिनि। ठीकु आहे। हाणे CNS खे पाण जॾहिं स्टडी कंदासीं, नंबर 1 उन में पहिरीं शइ अचे थी ब्रेन, ॿी अचे थी स्पाइनल कॉर्ड। त उनखे में पाण पहिरीं ब्रेन खे स्टडी कंदासीं। हाणे ब्रेन जा जेको मेजर 3 पार्ट्स आहिनि। ठीकु आहे। पेपर पॉइंट ऑफ व्यू सां कहिड़ा कहिड़ा आहिनि यादि रखंदव, फोर ब्रेन, मिड ब्रेन एंड हिंड ब्रेन। ठीकु आहे। फोर ब्रेन, मिड ब्रेन एंड हेड ब्रेन। ठीकु आहे। हाणे फोर ब्रेन जेको आहे सो उन में छा हूंदा आहिनि, वधीक सेरिब्रम हूंदो आहे, थैलेमस एंड हाइपोथैलेमस, यादि रखणी आहे इहा शइ। ठीकु आहे। उन खां मिड ब्रेन जे अंदरि छा आहे, टेक्टम। ठीकु आहे। एंड टेगमेंटम, हीअ शइ बि तव्हांखे यादि रखणी आहे। उन खां पोइ हिंड ब्रेन में कहिड़ा कहिड़ा अचनि था, सेरिबेलम नंबर 1, पॉन्स नंबर 2, नंबर 3 मेडुला। ठीकु आहे। हे MCQ जे हवाले सां इलाही इंपॉर्टेंट अथव शयूं। हाणे जॾहिं पाण दिमाग़ खे पढ़ूं था, त दिमाग़ में पाण ॾिसो त फोर ब्रेन में पहिरीं शइ अचे थी सेरिबेलम, त पाण सेरिबेलम खे पढ़ंदासीं। हाणे सेरिबेलम खे कॉर्टेक्स बि चयो वेंदो आहे, इहो बि शइ तव्हांखे ध्यानु हुजे। इहो लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन आहे। ह्यूमन ब्रेन जो जेको वॾे में वॾो जेको पार्ट आहे उहो कहिड़ो, कॉर्टेक्स जेको इहे ॿाहिरियों हूंदो आहे। ठीकु आहे। या सेरिबेलम तव्हांजे जो हीअ हायर जेके एक्शन्स आहिनि या थाट्स आहिनि उनखे परफॉर्म करे थो। हे फर्दर डिवाइड ऑफ 4 सेक्शंस में, लोब्स चओ, सेक्शंस चओ। ठीकु आहे। ऐं इहे सेक्शंस कहिड़ा आहिनि, फ्रंटल लोब आहे, पेरिटल लोब आहे, ओसिपिटल लोब आहे एंड टेम्पोरल लोब आहे। फ्रंटल लोब छा थो करे, इहो रीज़निंग, तव्हांजी प्लैनिंग, स्पीच, मूवमेंट, इमोशन, प्रॉब्लम सॉल्विंग सां एसोसिएटेड हूंदो आहे। ठीकु आहे। पेरिटल लोब छा सां एसोसिएटेड हूंदो आहे, ओरिएंटेशन एंड रिकग्निशन सां। ओसिपिटल लोब छा सां हूंदो आहे, विजुअल प्रोसेसिंग, जेकी शइ तव्हां ॾिसो था उनजी जेको आहे थाट्स या उनजी जेको शेप तव्हांजी क्रिएट थिए थो दिमाग़ में, उहो ओसिपिटल लोब जे थ्रू थिए थो। टेम्पोरल लोब छाजे करे आहे, परसेप्शन, मेमोरी एंड स्पीच। हे अॼु हिते पाण हिन खे वाइंड अप कयूं था, सुभाणे पाण हिन खे वधीक पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़।